सकरन पुलिस जो 10 ॾींहनि अंदर मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाई। पुलिस 10 ॾींहनि में 14 रुपोस जवाबदार ऐं 11 इश्तिहारी ॾुआरी गिरफ़्तार कंदे 10 मुख़्तलिफ़ केस दाख़िल कया, जिन में मंशात एकड़ शामिल कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में यासीन पुट वज़ीर हिंद, आशिक अली पुट याकूब चौहान, अनवर पुट वारस उनड़, गुलहसन पुट अली अकबर खीरियो ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त SHO सकरन वसीम मिर्ज़ा जो चवणु हो त ॾुआरियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन कंदे मनशात विकिरो कंदड़, गैर क़ानूनी तौरु हथियार रखंदड़ ऐं रुपोश इश्तिहारी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। हिन वधीक चयो त सकरन में अमन अमान खे बरक़रार रखण लाइ राति ॾींहुं गश्त करे रहिया आहियूं ऐं कंहिंखे बि शहर जो अमन ख़राब करण जी इजाज़त न ॾिबी। हिननि शहरनि खे अपील कंदे चयो त हू तावन कनि त जीअं शहर मां मनशात फुरिशन ऐं ॾुआरियुनि जो ख़ात्मो करे सघिजे। अवाम लाइ मुंहिंजा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल आहिनि। संदनि जाइज़ मसइलनि जे हल लाइ हर मुमकिन शहर जी मदद कबी।